डोकरी में IBA टेस्ट पास कंदड़ 362 प्राइमरी उस्तादन के पोस्टिंग ऑर्डर जारी करण वारी तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में IBA टेस्ट पास कंदड़ 149 मेल 73 फीमेल 6 माज़ूर कोटा तहत ऐं 4 अक़लियतनि उम्मीदवारनि खे पोस्टिंग ऑर्डर न विया, जिन त 30 ऑर्डर सेकेंडरी हाई स्कूल जे कामयाब उस्तादनि खे बाद में ॾिना वेंदा। एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट जे पारां IBA पास उम्मीदवारनि खे पोस्टिंग ऑर्डर विरहाइण वारी तकरीब गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल में मुनक़िद कई वई। तकरीब में PP अकवान मोहम्मद अली अमर ख़ान बुघियो, डिप्टी कमिश्नर लाड़काणो तारिक मंजूर चांडियो, असिस्टेंट कमिश्नर अब्दुल मजीद ज़हरानी ऐं गुलशेर सुमरो समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी लाड़काणे जे नायब सदर मोहम्मद अली अमर ख़ान बुघियो चयो त उस्तादी पैगम्बरी पेशो आहे, जंहिंसां अव्हां सभु अॼु फ़ैज़याब थिया आहियो। तालुका PP सदर मुनीर अहमद सोहो चयो त तालीम ई मंज़िल जो दर्स ॾिए थी ऐं तालीम खां सवाइ का बि क़ौम तरक़ी नथी करे सघे। अॻवाननि चयो त नवनि उस्तादनि मां उमीद रखूं था त उहे स्कूलनि में वञी क़ौम जी मइमारनि खे तालीमी ज़ेवरनि सां संवारींदा।